नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन कमीशन सिंध असैम्बली में सेनेट चूंड दौरान तहरीक इंसाफ जे सूबाई असैम्बली मेंबर खुरम शेख ज़मान खां मोबाइल निकरण ते खेसि वोट कास्ट करण खां रोके छॾियो। पीपी अॻुवाण जावेद खुरम शेर ज़मा खां मोबाइल मिलण जा तफ़सील ॿुधाईंदे चयो त मां वोटिंग जे लाइ लाइन में बीठल हुअसि। मूंखां अॻियां हींअर हीर सहो शमीम मुमताज़, उन खां पोइ खुरम शेख हो। असां चयो त अॻु में काइम अली शाह खे वोट विझण ॾियो। खुरम खे ब्लेड पेपर मिली विया आहिनि। जावेद चयो त कलसुम चांडियो निशानदेही कई है त खुरम शेर ज़मान वटि मोबाइल है, जंहिं ते पहिरीं खुरम शेर ज़मान इनकार कयो, पर जॾहिं लाइट ॿरी त हिन मोबाइल इलेक्शन कमीशन खे ॾिनो, जंहिं ते असां गोड़ कयो हिन फोन खणी कीअं आयो है, जंहिं ते इलेक्शन कमीशन खुरम शेख ज़मान खां मोबाइल वरितो ऐं वोट विझण खां रोके छॾियो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।